रियत में रियत थूणिए छपर तू छा कुजाड़ो कहा तोखे मालूम सबके। साईं रैस अलीना निजामानी साहब, साईं शेर मोहम्मद निजामानी साहब, साईं सिकंदर रिंद साहब, साईं आजिज रहमतुल्लाह लाशारी साहब ऐं ॿिया दोस्तो अस्सलाम वालेकुम। लोक अदब जे हवाले सां जेका जाखोड़ असां करियूं पिया उन जी मोट अवां सभु ॾियो था, पर जेके धणी आहिनि उहे मोट नथा ॾियनि। लोक अदब खे जॾहिं बचाइण जी ॻाल्हि कजे थी त इहा सिंधी ॿोलीअ खे बचाइण जी ॻाल्हि आहे ऐं सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ असां न रुगो लोक अदब जी ॻाल्हि कयूं था पर यूनिवर्सिटियुनि में सिंधी शोबनि जी ॻाल्हि कयूं था। सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी आहे, पुराणो इदारो आहे, उते सिंधी शोबो हुयो, उहो बंदि कयो वियो। अहिड़ी रीति ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, नवाबशाह में यूनिवर्सिटी आहे, बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी, लियारी में बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी आहे, उते सिंधी शोबा कोन्हनि। सिंधी शोबा न हूंदा त सिंधी ॿोली केरु पढ़ाईंदो। इहा जिदोजहद असांजी हले पई ऐं इन जिदोजहद जे नतीजे में जेको कुझु असां सां थिए पियो उन खां तव्हां वाक़ुफ़ आहियो ऐं हुक्मरान ख़ासि तौर ते सकाफ़त खातो, तालीम खातो असां ते ॾमरियल आहिनि आजिज़ ऐं मूं ते। नतीजे में हू असांखे पंहिंजनि प्रोग्रामनि में नथा घुराइनि, पर मां सम्झां थो इहो ॾाढो सस्तो सौदो आहे। भले न घुराइनि, को मसइलो कोन्हे को, पर असां जेके मुतालबा कयूं था उहे पूरा कनि। असां भले न हुजूं, आजिज़ हुजे न हुजे, मां हुजां न हुजां, पर सिंधी शोबा क़ाइमु थियनि ऐं लोक अदब खे बचायो वञे।